अॻियनि उम्मतुनि में क़ुर्बानी हूंदी। कीअं? क़ुर्बानी जो जानवर जबल जे चोटी ते जे बीहारींदा, आसमान मां बाहि ईंदी, जंहिंखे साड़े वञे उहा क़ुर्बानी क़बूल, जंहिंखे न साड़े उहा क़ुर्बानी क़बूल न। हाणे बाबा पनो आकिल में 100 माण्हू क़ुर्बानी कनि, 98 माण्हुनि जी क़ुर्बानी क़बूल थिए ऐं 2 ॼणनि जी क़ुर्बानी क़बूल न थिए त उन्हनि जो हशर छा थिए? माण्हू उन्हनि खे मेणा ताना ॾींदा या न? मेणा तव्हांखे वॾा बदमाश हो, वॾा ॾोहारी हो जो तव्हांजी क़ुर्बानी क़बूल न थी। पर हिन उम्मत मुहम्मद मुस्तफ़ा जे सदके रब एॾो महिरबान, अल्लाह साईं फरमायो लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम कज़ालिक सख्खरहा लकुम लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वबश्शिरिल मुहसिनीन। सब जो सुभान अल्लाह। 17 सिपारो सूरत हज। अल्लाह से फरमाए मुझे सुने नबी जा उम्मतियो, कुर्बानी जा गोश्त भी पान खाओ, मगज़ में जाला भी पान खाओ, जेरा बुक्यूं भी पान खाओ, पावा भी पान खाओ, रानन जो गोश्त भी पान खाओ। लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम, रुगो कुर्बानी जी जानवर खे लेटाए बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर जे करे तव्हां काती वहायो। वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम, कुर्बानी जे जानवर जे सीर जो रत ज़मीन ते किरियो तव्हांजी कुर्बानी क़बूल थी वई। आलिम हुजे या जाहिल, निमाज़ी हुजे या बेनिमाज़ी, दीनदार हुजे या बेदीन हुजे, दाढ़ी वारो हुजे बिना दाढ़ी वारो हुजे, सैयद हुजे हाशमी हुजे कुरैशी हुजे जफरी हुजे राशिदी हुजे, जोगी हुजे कोरी हुजे मोची हुजे शिदी हुजे खासकेली हुजे, कुर्बानी जे जानवर जे सीर जो रत ज़मीन ते किरियो तव्हांजी कुर्बानी क़बूल थी वई। कंहिं मौलवी खे, कंहिं पीर खे, कंहिं बुज़ुर्ग खे, कंहिं सैयद खे, कंहिं कुरैशी खे, कंहिं हाशमी खे ज़रूरत न आहे जो नबी जे कंहिं गुनहगार उम्मती जे लाइ चवे त तुंहिंजी कुर्बानी क़बूल न आहे। अल्लाह साईं फरमायो कुर्बानी जे जानवर जे सीर जो रत ज़मीन ते किरियो तव्हांजी कुर्बानी क़बूल थी। आहे कंहिंखे ज़रूरत? वाइदो कयो त कुर्बानी कंदासीं। इहे जेके ॾींहं आहिनि 10, 11, 12 ज़ुल्हज, इन्हनि ॾींहंनि में भले में भलो अमल इहो कुर्बानी वारो अमल अथव। ऐं कोशिशि कयो त कुर्बानी जो जेको जानवर हुजे उहो महबूब हुजे, महबूब शइ कुर्बान करियो। असुल त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कुर्बानी जे लाइ पुट पेश कयो। हज़रत इस्माइल खे चई या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा। ए मुंहिंजा पुटड़ा मां ख्वाब थो ॾिसां त रब जो मूंखे हुकुम थियो आहे त तोखे ज़िबे कयां। फंजुर माज़ा तरा, तुंहिंजी राय, तुंहिंजो मशवरो छा आहे? इस्माइल चयो या अबति इफ़अल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन। बाबा जल्दी कर, देर न कर, ही त हिकिड़ो सिरो आहे, 100 सिर हुजनि मां रब जे हुकुम ते कुर्बान करण जे लाइ तयारु। इन में मालूम थियो त हज़रत इस्माइल जी कुर्बानी बाबे जी कुर्बानी खां मथे आहे, हज़रत इब्राहिम जी।
बाबा कुहण सवलो आहे, कुसजंग ॾुखियो आहे। कुहंदा त असां बि आहियूं, रोज़ानो गाबा पाॾा कुहूं पिया, कासाई कुहंदा। कुसजंग ॾुखियो आहे। मौत खे अखियुनि सां ॾिसे, इहो ॾुखियो मसइलो आहे। केरु क़बूल कंदो मौत? मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। हिकिड़ी कुराड़ी माई राति ॾींहं दुआऊं घुरंदी, या अल्लाह मुंहिंजी उमिरि बि मुंहिंजे ॾोहिटे खे ॾे। ॾोहिटा वरी प्यारा थींदा आहिनि, पोटाण खां ॾोहिटाण वधीक वणंदी आहे। न्याणीअ जो औलाद पुट जी औलाद खां वधीक वणंदो आहे। तव्हां सभु न्याणियुनि वारा हो। सो राति ॾींहं दुआऊं पई घुरे, या अल्लाह मुंहिंजी उमिरि बि मुंहिंजे ॾोहिटे खे ॾे। हुनजो ॾोहिटो वरी डाढ़ू हणंदो वते। असां नानीअ खे एॾा प्यारा आहियूं जो राति ॾींहं दुआऊं घुरंदी आहे त मुंहिंजी उमिरि बि ॾोहिट खे मिले। त हुनजे दोस्त हुनखे चयो, ठीकु आहे, अॼु राति नानीअ खे आज़मायूं था, त सच मूं थी चवे या कूड़। चए राति मां ईंदुसि मख़सूस लिबास पाए, तूं पासे में बीह जा। हीअ राति जो हिकिड़ो मख़सूस लिबास, हाणे लिबास थींदा नी भवाइता, ओड़ो लिबास पाए सिधो नानीअ जे कमरे में आयो। नानी त डिॼी वई, बाबा केरु ही ख़ैर त आहे? उन नौजवान चयो, मां इज़राइल हाँ, तुंहिंजी उमिरि जा 10 साल बचियल हुया, पर तूं 10 साल पंहिंजे ॾोहिट खे ॾिना, हाणे मौत जे लाइ तयारु थी मां पहुची वियो। त उहा नानी उते जो उते फिरी वई, चई अब्बा मां भोग पे कयुमि, मुंहिंजे ॾोहिट खे मार, मूंखे न मार। वाह, मौत ॾुखियो आहे ॾाढो। ऐं सम्झूं था त अॻिते मोचड़ा। असांखे यकीन थी वञे, रब ईअं चवे त तोखे माफ़ी आहे, त असां त हाणे ई चऊं त मरूं। सही थो चवां या ग़लति? रुगो रब ईअं चवे त मौलवी तोखे माफ़ी आहे, बसि रुगो माफ़ करे तॾहिं बि भलो। दुआ कयो अल्लाह ताला असांखे माफ़ करे। इस्माइल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम खे चयो, बाबा पहिरें नंबर ते पंहिंजे अखियुनि ते पटी ॿध, ॿिए नंबर ते मूंखे पेशानी भर लेटा। थी सघे थो अबे जी शफ़क़त वारी नज़र पुट जे चेहरे ते पइजी वञे ऐं पिदरी शफ़क़त ग़ालिब न थी वञे। अल्लाह जे हुक्म जे तामील में देर न थिए। फलम्मा अस्लमा, क़ुरान तुफ़मा ॿई राज़ी थी विया। इब्राहिम कुहण जे लाइ राज़ी थी वियो, इस्माइल कुसजण जे लाइ राज़ी थी वियो। वतल्लहू लिल जबीन, इस्माइल खे पेशानी भर लेटाई, अखियुनि ते पटी ॿधई, काती उन जे गर्दन ते रखियई। अल्लाह ताला उन वक़्त में जिब्रील खे हुकुम कयो, जिब्रील जल्दी कर जन्नत मां हिकिड़ो दुंबो का, हिकिड़े सेकंड में 7 आसमान क्रॉस करे, मके मदीने जे जबलनि खे पार करे मिना जे मैदान में पहुच। इब्राहिम इस्माइल खे ज़िबे थो करे, हिकिड़े सेकंड में इस्माइल खे परे करे हुन जी जाइ ते जन्नत जो दुंबो सुम्हार। इहो हिकिड़े सेकंड में कमु थियो आहे। काती वही वही, मुंडी लही वही। इब्राहिम अलैहिस्सलाम उथियो, रब खे चई, या अल्लाह बच्चो ॾिनो बि तो हो कुराड़प में, वरी तो हुकुम कयो, मां तुंहिंजे हुक्म ते कुर्बान कयुमि। या अल्लाह हीअ मुंहिंजी कुर्बानी क़बूल कर। अखियुनि तां जो पटी लाहे त इस्माइल मुस्कुराए थो पियो, जन्नत जो जानवर ज़िबे लॻो पियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुदि हैरान थी वियो त हीअ छा थी वियो।
कुरान तू फमज़िब करण जे लाइ वरी अॻिते वधियो। अल्लाह साईं फरमायो वना दईना अया इब्राहिम क़द सद्दक़त रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। ओ इब्राहिम तो पंहिंजो ख्वाब सचो करे ॾेखारियो, तूं इम्तिहान में पास थी वएं। इस्माइल पाण कोन भॻो आहे, इनखे मां बचायो आहे। इहो ज़िब थियण जे लाइ न आयो आहे। इन जे ख़ानदान मां मूंखे मिठो नाले वारो मोहम्मद मुस्तफ़ा पैदा करे क़यामत ताईं हिन दुनिया खे आबाद करिणो आहे। असुल हुकुम इहो। शुक्र थियो जो दुंबो ज़िबे थी वियो, इस्माइल ज़िबे थी वञे त असांखे बि पुटु क़ुर्बान करणो खपे। केरु करे आहे पुटु क़ुर्बान? क़ुर्बानी ई कोन था कनि। कोशिशि कयो क़ुर्बानी जो जानवर पाण पालियो। तव्हां भाॻिया माण्हू, मां त सम्झां थो त इहे सभु शहर जा माण्हू न हूंदा, अक्सर ॿाहिराड़ी जा। मां ॾिसां थो शहर वारा विया हलिया भॼी। भला 5 मेंहियूं पालियो था त हिकिड़ी टिहाण क़ुर्बानीअ जे लाइ पालियो। 5 ढगियूं आहिनि त हिकिड़ी ढगी क़ुर्बानीअ जे लाइ पालियो। पंहिंजे हथनि सां जंहिं जानवर खे पालिबो आहे न उहो प्यारो थींदो। 15 ॿकरियूं आहिनि त भला हिकिड़ो ॿकर क़ुर्बानी जे लाइ पालियो। असांजो मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह हर साल ढगी ज़िबे कंदा। पोइ उन ढगीअ में रसो न विझंदा, हथ ते उनखे खाराईंदा। ॾारो हुजे, खड़ो हुजे, मानी हुजे, गाहु हुजे, हथ ते उनखे खाराईंदा। मखण, गिहु, खीर बादामनि में। मौलाना जंहिं वक़्त में घर ईंदा हुआ, घर खां मदरसे ईंदा, दारुल उलूम त उहा ढगी बि पोयां लॻी ईंदी हुई। मौलाना दारुल उलूम में हदीस पढ़ाईंदा हुआ त उहा ढगी दारुल हदीस जे दरवाज़े ते वेठी हूंदी हुई। वरी मौलाना जो घर वञनि त ढगी बि पोयां। वरी ईद जा जेके ॾींहं वेझा ईंदा नी, पहिरीं ज़ुल्हज, उनखे मेहंदी हणनि, उनखे गाना ॿधनि, सिंगारनि ढगीअ खे। ईद जे ॾींहुं जॾहिं मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैह ईद निमाज़ पढ़ाए घर ईंदा, उन ढगीअ खे क़ुर्बान करण जे लाइ त घर जा भाती, नंढा वॾा, मर्द औरतूं उन ढगीअ खे भाकुर पाए ईअं रोंदा हुआ ॼण घर जो भाती थो क़ुर्बान थिए। एॾो उन ढगीअ सां प्यारु कंदा। वरी उते जो आंगल क़ुर्बानी गाह में ढगीअ खे लेटाइनि त सुम्ही पए पाण ई। जानवरनि में शनास अथव। ऐं हदीस में अचे थो, मुंहिंजे नबी फरमायो, क़ुर्बानी जे जानवर जे पुठी ते जेतिरा वार एतिरियूं नेकियूं। हाणे मां तव्हां खां पुछां थो, ढगीअ जे पुठी ते वार केतिरा ॻणे सघंदव? सॼे पने जा मास्तर, प्रोफेसर, लेक्चरार कैलकुलेटर खणी वार ॻणे सघंदा? ॿकर जे पुठी ते केतिरा वार? जेतिरा क़ुर्बानी जे जानवर जे पुठी ते वार एतिरियूं तव्हां जूं नेकियूं। ऐं क़यामत जे ॾींहुं हिकिड़ी नेकीअ जे लाइ माण्हू परेशान हूंदो। नबी साईं फरमायो, नेकी एतिरी त क़ीमती थी वेंदी, एतिरी त नेकी क़ीमती थी वेंदी जो पुटु पीउ खे चवंदो, बाबा हिकिड़ी नेकी ॾे, मुंहिंजे जन्नत ऐं जहन्नम जो मसइलो आहे। पीउ चवंदो, तूं आई केर जो मूंखां नेकी थो वठी? वरी मां वटि वेंदो, अम्मा भला तूं नेकी ॾे, हिकिड़ी नेकी जी मूंखे ज़रूरत आहे। मुंहिंजूं नेकियूं ऐं बुरायूं ॿई बराबरि थियूं आहिनि। रफ़ में तूं कंहिंखां हिकिड़ी नेकी वठी आहे, अम्मा मूंखे हिकु नेकी जी ज़रूरत आहे।
एक नेकी मूंखे मिली वेंदी मां जन्नती बणिजी वेंदुसि। हदीस में अचे थो मां चवंदी त तूं आई केरु जेको मूंखां नेकी थो वठी, मां तोखे सुञाणे कोन। पीउ मां नेकी न ॾींदा त ॿाहिरि ॾींदा, पुट ॾींदा, ज़ाल ॾींदी, दोस्त ॾींदा, उस्ताद मुर्शिद ॾींदा। यौम यफिरुल मर्उ मिन अखीह व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनीह। टियों सिपारो सूरत अबस। क़ुरान तो फरमा क़यामत जो ॾींहुं थींदो, भाउ भाउ खां बेज़ार थी वेंदो, अबो अम्मा औलाद खां बेज़ार, औलाद अबे अम्मा खां बेज़ार, मुड़ुस ज़ाल खां बेज़ार, ज़ाल मुड़ुस खां बेज़ार। लऊ यफ्तदी मिन अज़ाब यौमइज़िन बिबनीह व साहिबतिही व अखीह व फसीलतिही अल्लती तुवी व मन फिल अर्ज़ि जमीअन सुम्मा युनजी। क़ुरान तो फरमा 29 सिपारो सूरत मार्ज। क़यामत जो ॾींहुं थींदो, पीउ पियो रब खे चवंदो या अल्लाह मुंहिंजे पुटनि खे बाहि में साड़ मूंखे बचा। अम्मा पई रब खे चवंदी या अल्लाह मुंहिंजे बच्चनि खे बाहि में साड़ मूंखे बचा। भाउ पियो रब खे चवंदो या अल्लाह इन्हनि मुंहिंजे सभिनी भाइरनि खे बाहि में साड़ मूंखे बचा। मुड़ुस पियो रब खे चवंदो व साहिबतिही या अल्लाह मुंहिंजी ज़ाल खे बाहि में साड़ मूंखे बचा। व फसीलतिही अल्लती तुवी, ॻोठ जो वॾेरो क़ौम जो चङो मुड़ुस, उहो पियो रब खे चवंदो या अल्लाह मुंहिंजे इन कुटुंब कबीले सभिनी खे बाहि में साड़, सुम्मा युनजी रुगो मूंखे बचा। सचो क़ुरान सचो आहे। इहो ॾींहुं थींदो, हिकिड़ी नेकीअ जे लाइ परेशान हूंदव। अॼु दुनिया में नेकिन जा वाह पिया वहनि, नेकिन जा दरिया पिया वहनि, असांखे परवाह ई न आहे। बाबा हिते जो क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ वेठा आहियूं त नेकियूं मिलनि थियूं या कोन थियूं मिलनि? पहिरें नंबर ते जलसे में इन नीयत सां ईंदा कयो त गुनाह बख़्शराए, छो त हिते गुनाह बख़्शबा। नबी से फरमायो हुम क़ौमुन ला यश्का जलीसुहुम, इहा मजलिस ही माण्हू एॾा बरकत वारा आहिनि जो हिते जेको इरादतन अची वेठो उनखे त माफ़ी आहे, पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे बि माफ़ी आहे। हिते गुनाह बख़्शबा आहिनि। ख़ुसूसन हाणे आधी राति थियण वारी आहे।